अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे त तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदव ऐं ख़ैरियत सां हूंदव। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सिंगर शैला गुल जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो त सिंगर शैला गुल कीअं मशहूरु थी। वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं कॉमेंट कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंगर शैला गुल पहिरियां गाननि में मॉडलिंग कंदी हुई। सिंगर शैला गुल जीअं बि सिंगर थी, पहिरियां ई मशहूरु कलाम शमन अली मिराली साहिब जा ॻाया। उन्हनि गाननि जा मां तव्हांखे ॿोल ॿुधायां थो त उहे कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि जेके सिंगर शैला गुल शमन अली मिराली जा ॻाया आहिनि। कर सितम अञा मुंह में ज़रो साह हुआ, ही बि मोहबत हुआ, ही बि को प्यार हुआ, मूंखे जान जान चई थो मन ॾाढो वणी थो, मुंहिंजे दिलबर खे वञी चो सिक ॾाढी लॻी आहे। इन्हनि खां अलावा हाणे तव्हां ॿुधो हूंदो त मुनवर मौलाई हिकु कलाम ॻायो हो। उहो कलाम घणो मशहूरु थियो। उन खां पोइ वरी शैला गुल ॻायो। उन कलाम जा ई ॿोल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तों उन कलाम जा ॿोल आहिनि, पहिरें बि पवंदासीं माफ़ियूं बि वठंदासीं, यार खे पर चाहीणो आहे। इहो तव्हां ॿुधो हूंदो त इहो केतिरो कलाम वायरल थियो आहे। दोस्तों अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट में पंहिंजे राय जो इज़हार ज़रूरु कंदा कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।